प्यारा दोस्तों, शब आशूरा जा नवाफ़िल यानी 10 मुहर्रम जी रात जा नवाफ़िल कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि में छा पढ़िजे, उहे नफ़िल कीअं अदा कजनि, तमामु मालूमात तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। अचो त शुरूआत कयूं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमामु दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा दोस्तो, यौम आशूरा बरकतनि ऐं फ़ज़ीलतुनि वारो ॾींहुं आहे ऐं 10 मुहर्रमुल हराम जी जेका राति आहे उहा यकीनन उहा राति बि बरकतनि वारी राति आहे ऐं उन राति में इबादत कजे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में सजदा कजनि ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं घुरिजनि। ऐं 10 मुहर्रमुल हराम जी राति 4 रकात नमाज़ नफ़िल हिन तरह अदा कजे जो हर रकात में सूरतुल फ़ातिहा खां बाद हिकु दफ़ो आयतुल कुर्सी पढ़िजे ऐं 3 मरतबा सूरह इख़लास यानी क़ुल हुवल्लाहु अहद इहा सूरत 3 मरतबा पढ़िजे ऐं नमाज़ खां फ़ारिग़ थी 100 मरतबा सूरह इख़लास पढ़े त यकीनन उहो माण्हू गुनाहनि खां पाक थी वेंदो ऐं जन्नत में अल्लाह पाक उनखे बेइंतिहा नेमतुनि सां मालामाल फ़रमाईंदो ऐं उनखे अणॻणियूं नेमतूं अता फ़रमाईंदो। त प्यारा दोस्तो, शब आशूरा जूं काफ़ी फ़ज़ीलतूं आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे बि इन राति में इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं यकीनन ही मुबारक रातियूं आहिनि जिन जे अंदरि जेकॾहिं को माण्हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में इबादत कंदो आहे त यकीनन अल्लाह पाक उनखे काफ़ी नेमतुनि ऐं बरकतुनि सां मालामाल फ़रमाईंदो आहे। त प्यारा दोस्तो, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।